नाज़रीन, सकाफ़त खाते आर्ट्स काउंसिल बदीन के सहकार से सिंध के बलोड रागी उस्ताद अलहदनो जुनेजो से बदीन के जीमखाना हॉल में एक रिहान रचाई वई। नवल से पेश है बदीन मां दीदार हुसैन मला की रिपोर्ट। बदीन सकाफ़ती खाते सिंध पारां लाड़ सकाफ़ती आर्ट्स काउंसिल बदीन के सहकार से सिंध के बलोड और सुरीले रागी उस्ताद अलहदनो जुनेजे से बदीन जेमखाना हॉल में एक रिहान रचाई वई, जैमें मुकर्रर उस्ताद अलहदनो जुनेजे जे फन और संदन मौसीकी में कयल खिदमतन ते ॻाल्हायो। उन मौके ते मेहरान टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे संदन चवणु हुयो त लेजेंड है उस्ताद अलहदनो जुनेजो उन जे मान में उन जो सर्विस आहिनि पंहिंजी म्यूज़िक में मौसीक़ी दुनिया में लाड़ जे खिते में उन जे हवाले सां प्रोग्राम रखियो वियो आहे। ख़ासि करे साईं पंहिंजे असांजे मिनिस्टर साईं ज़ुल्फ़िकार शाह जे हिदायतुनि ते त जेके असांजा लिविंग लेजेंड आहिनि असां वर्सूं त कयूं था, पर इहो कल्चर जो फ़र्ज़ु आहे, डिपार्टमेंट जो फ़र्ज़ु आहे त जेके तव्हांजा जिन जो कल्चर में जे म्यूज़िक में अदब में लिटरेचर में आर्ट में फाइन आर्ट में कंट्रीब्यूशन आहे उन्हनि जो खे तव्हां ट्रिब्यूट ॾियो, उनखे मान ॾियो, इज़त ॾियो। उन ई सिलसिले जी कड़ी आहे। सिर्फ़ु ही न पर असां सॼी सिंध में जेके असांजा लिविंग लेजेंड आहिनि उहे साईं जन जी हुकूमत ते साईं ज़ुल्फ़िकार शाह साहिब जी हुकूमत ते असां प्रोग्राम कंदासीं। सकाफ़त खाते हुकूमत सिंध जा तमामु घणा थोराइता आहियूं जो असांजो सिंध जो लेजेंड फ़नकार उस्ताद अलहदनो जुनेजो जेको हिन वक़्तु तबियतनि ठीकु बि न आहे, पर पोइ उहो प्रोग्राम अटेंड करे पियो, ॻाए पियो। ऐं ही सकाफ़त खाते पारां शायदि सिंध जो पहिरियों फ़नकार आहे जंहिंखे जीअरे हिकु मंचता बि मिले ऐं उन सां ई रिहान जो प्रोग्राम कयो पियो वञे। अॻु में ईअं थींदो आहे त जेके फ़नकार दुनिया में हलिया वेंदा आहिनि पोइ उन्हनि जूं वर्सियूं थींदियूं आहिनि, त असां सकाफ़त खाते जा तमामु घणा थोराइता आहियूं जो उस्ताद खे उन्हनि जीअरे मंचता ॾिनी। फ़न आहे उनजो क़दुरु थियो आहे ऐं असांखे पंहिंजे फ़नकारनि जो क़दुरु करणु खपे। ऐं छो त उहे फ़नकार असांजे जो मुआशिरे जो हिकिड़ो अहम सरमायो ऐं उहो अहिड़ा आहिनि जिन सां असांजी माना समाज ऐं मुआशिरे ऐं मुआशिरे खे अदब खे ऐं असां माण्हुनि खे हिकिड़ी अहिड़ी हथी मिले थी जो असीं उहे पंहिंजो समाज ऐं मुआशिरे खे वधायूं था, उन खे पंहिंजो जो कंप्यूटर हुननि जो हिकिड़ो हिसो था कनि ॾियनि। त असांखे पंहिंजे फ़नकारनि जो क़दुरु करणु खपे। अॼोकी अहिड़ी शामूं जेके आहिनि से मल्हाइणु घुरिजनि। हीअ तमामु बहितरीनु शाम थी आहे, तमामु सुठो प्रोग्राम थियो आहे, तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। आहे बदीन जिमखाना जे अंदरि सकाफ़त खाते हुकूमत सिंध जे सहकार सां उनजे ताउन सां सिंध लाड़ सकाफ़त खाते जो जेको सूबाई वज़ीर आहे सी ज़ुल्फ़िकार शाह जे उनजे ख़ासि हिदायतनि ते सिंध लाड़ पट जो जेको नामियारो फ़नकार उस्ताद अलहदनो जुनेजो उन सां अॼु असां इहा रिहान रचाए रहिया आहियूं। तव्हां जीअं छाकाणि त उस्ताद अलहदनो जुनेजो जंहिं फ़न जी दुनिया जे अंदरि पंहिंजो नालो दुनिया जे अंदरि सिंध जो नालो दुनिया जे अंदरि रोशनास करायो, त उनखे जीअरे तौर ते मञता ॾियण जे लाइ अॼु इहो प्रोग्राम असां सेलिब्रेट कयो। सदन चवणु हुयो त सकाफ़त खाते जे वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जे इन क़दम जी आजा करियूं था जे सिंध जे किरदारनि सां जीअरे अहिड़ियूं शामूं ऐं रिहाणियूं रचायूं हिकु बहितरीनु रवायत क़ाइमु कई आहे। उन मौके ते प्रोफेसर अब्दुल्ला मल्ला, प्रोफेसर नकाश आलवाणी, लाड़ सकाफ़ती आर्ट काउंसिल जी सदर मोहतरमा शहनाज राव, जनरल सेक्रेटरी अब्दुल सत्तार जोखियो समेत शाइरनि, साफ़ियनि, औरतनि समेत शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। महफ़िल मौसीक़ी में उस्ताद अलहदनो जुनेजे जे शागिर्दनि मोहम्मद ख़ान रिंद, दिलीप कुमार, रोशन जुनेजो, करीम कच्छी गीत पेश कया, जॾहिं त ज़ुबैर जाफ़रानी, इरफान खट्टी प्रोग्राम जी कार्रवाई हलाई। आख़िर में उस्ताद अलहदनो जुनेजे पारां यार जल्दी मिलो गीत ॻाए महफ़िल में वेठल माण्हुनि खे जुमाए छॾियो। कैमरामैन ज़ुबैर जुनेजो सां दीदार हुसैन मल्ला, मेहरान टीवी न्यूज़ बदीन।